إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجل بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من وقود والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها ثمر نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر. हर किस्म जी हमदे सना वडाई ने वाखाना इबादतें बंदगी उन्हें अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लायक अने सदावार है जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा खालिक जमीन अने आसमान जो अकेलो मालिक है। अल्लाह ताला की मुख्तसर अमदन आबाद बेशुमार लातादाद दुरूद सलाम नाजिल किए अमूमन तमाम अंबिया वसलाम थे खुसूसन पांजे आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, माइक के जरिए सुनने वालियों, इस्लामी माँ ने बहनों, अज इन जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है कामयाबी जा चंद उसूल। पाण दुनिया के अंदर जेकॾहिं नज़र दौड़ायूं माण्हू खे निहारियूं तो जेको इंसान जै वस्तु के कामयाबी समझे तो उन वस्तु ला करे वो इंसान मेहनत करे। जेकॾहिं कोई इंसान
पैसे के कामयाबी समझे तो पैसा कमाना, पैसा भेड़ा करना, पैसे के जमा करनो तैयार करे वो रात ने भी लगो पियो है। जेकॾहिं कोई इंसान कंहिं वॾे उहिदे के कामयाबी समझे तो उन उहिदे के हासिल करे ला करे वो रात ने भी दौड़ करे पियो। यानी जंहिं इंसान जी नज़र में जेको पण वस्तु कामयाबी आहे उन वस्तु ला करे वो इंसान मेहनत कोशिश रात ने भी करे पियो। पर मुझा अजीज भाइरो, हकीकत में कामयाबी करो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए सूरा आल इमरान आयत नंबर 185 में, फमन ज़ुहज़िहा अनिन नारि व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जो को पण इंसान दोज़ख जी बायनो बची वञे अने जन्नत में दाखिल थी वञे, हकीकत में ई इंसान कामयाब थी वियो। दुनिया की कामयाबी जेकॾहिं पाण मिले थी, पाण पैसा कमाए गिनो, पाण लखपति थी वञो, पाण करोड़पति थी वञो, पाण मालदार ने साहूकार थी वञो, पाण कंहिं सरकारी वॾे उहिदे में पुॼी वञो, पर ई मरे वस्तु जेको आई ये टेम्परेरी है। अज ऐं सवारे खत्म थी वेंदियूं। पैसो पाण वटि अॼु आहे, सवारे खत्म थी वेंदो। उहिदो अॼु पाण वटि आहे, सवारे ई उहिदो ॿिए कंहिंखे मिली वेंदो। दुनिया जी कामयाबी हमेशा कंहिं पण इंसान बीड़ी नथी हुए। अने जेकॾहिं कंहिं इंसान वटि हमेशा पैसो हुए, वो इंसान हमेशा सुखी ने सौंजो हुए, वो इंसान हमेशा कंहिं वॾे उहिदे मथे हुए, पण नेठ मोड़ो ने वेलो इन इंसान पिंड के ई उहिदो छॾणो पवंदो, दुनिया छॾणी पवंदी। पैसो आण वटि पियो हूंदो, आण वटि मिल्कत ढिग पई हूंदी, ऐं साहूकार हूंदा, सुखी हूंदा, दुनिया जे कंहिं वॾे उहिदे मथे हूंदा, पर नेठ मोड़ी वेली दुनिया पाण नहीं के छॾणी है। पाण गमे एतिरा साहूकार बनी वञो, पर दुनिया में पाण टेम्परेरी आहियूं, हमेशा लाइ करे न आहियूं। त हमेशा जो घर वो आखिरत जो घर है। उते जेको इंसान कामयाब थी वियो वो हकीकत में कामयाब है, वो दुनिया घणो है। अल्लाह फरमाए, वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। दुनिया जेको है को धोखो है। दुनिया आंखे ललचाए थी, दुनिया आंखे लालच दे थी, दुनिया आंखे सॾ करे थी, दुनिया आंखे अल्लाह खां गाफ़िल करे थी। ऐं समझो त अॼु न सवारे न पढ़ाई ऐं अमल करे गिनंदुसि, अञा नौजवान या पोड़ो थींदुसि तेरा अमल करे लाहींदुसि, पर तंहिंखां पहिरीं दुनिया ऐं छॾे न हलिया वञो था। कामयाबी इंसान खे कीअं मिले? तैयारा करे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर हिकिड़ी नंढड़ी सूर असर, पाण जा अक्सर माण्हू की वो सूर याद होंगी, पर उन सूर जो माना करो है, वह सूर पाण करो सिखाए थी, उन जो मतलब ने मफ़हूम करो है, तंहिं मथे पाण कॾहिं गौर न कयो। मुंहिंजा अजीज भाइरो न्यारो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वल असर, कसम है ज़माने जी, टाइम जो शौक़ है अल्लाह रब्बुल आलमीन। ई जेको टाइम है, ई सेकंड, ई मिनट, ई कलाक, ई ॾींहुं, ई अठवाड़ियो, ई महीनो, ई साल अने सॼी पंहिंजी ज़िंदगी इन टाइम में वल असर में मरे अची विया। अल्लाह फरमाए, आओ इन टाइम जो शौक़ खणी चां थो, इन्नल इंसान लफी खुसर, जितरा पण इंसान आई टोटल ने टोटल बड़े नुकसान में जे। नुकसान में जेकॾहिं इंसान आए, तंहिंखां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन वक़्त जो ज़िक्र कला कयईं, टाइम जी ॻाल्हि अला बुला कयईं, टाइम जो शौक़ अला कयईं। तंहिंजो कारण ई है, जेको इंसान कामयाब थिए तंहिं बने, वो इंसान नाकाम थिए तंहिं बने, उनमें घणी कथा वधारे किरदार टाइम जो हुजे।
जेको इंसान पिंड जे टाइम ते संभाले वञे, जेको इंसान पिंड जे टाइम जा फ़ाइदो ॾिने लाइ, उहो इंसान कामयाब थी वियो। जंहिं इंसान पिंड जे टाइम खे विञाए छॾियो, जंहिं इंसान पिंड जे टाइम खे बर्बाद करे छॾियो, वो इंसान दुनिया में पण नाकाम है, आखिरत में पण नाकाम है। ये पंहिंजी हयाती, ये पंहिंजी जिंदगी, ई मन टाइम है। पां काल अञा नंढा बच्चा हुआसीं, अॼु पां जवान थी आयासीं, सवारे पां पूरा थी रहंदासीं। जंहिंजी अॼु ॼमार वधारे वई, जेको पूरा थोरा में पीरसण थिया आहीं, इन मनी टाइम कढियो वञो, इन मनी वक़्तु कढियो वञो। ई वक़्तु पां वटां हरा 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 वञे पियो, ई वक़्तु पां वटां वेंदो रहंदो। अने हिकिड़ो ॾींहुं पाण खे ओधी अची वेंदो, जहिड़ा मौत जो मलाइक अची करे पाण खे चवंदो, हल हाणे तुंहिंजी ज़िंदगी पूरी थी वई आहे। तहिड़े इंसान मिणी कथा जेको पहली रड़ कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन खे अर्ज़ी कंदो, अल्लाह वटि गुज़ारिश कंदो, उहा इहा हूंदी, रब्बिरजिऊन, ऐ मुंहिंजा रब मूंखे दुनिया में तूं पाछो हलाए। मौत जे मलाइक खे ॾिसी करे इंसान चवंदो, जय मुंहिंजा रब तूं मूंखे पाछो हलाए। पाछो कोन वञा, अञा की त कमाए लाहियां, पैसो भेरो करे लाहियां, दुनिया खे अञा की त भेरी करे ॾियां, न लअल्ली अअमलु सालिहन फीमा तरक, ए अल्लाह आउं उहो नेक अमल करे लाहियां जेको नेक अमल मूं छॾे ॾिना हुआ। पहले इंसान जी अर्ज़ी में गुज़ारिश ये हूंदी, जय मुंहिंजा रब तूं मूंखे मौक़ो ॾे, आउं नेक अमल करे अचां। अल्लाह फरमाईंदो, कल्ला इन्नहा कलिमतुन हुवा क़ाइलुहा, न न अहिड़ी ॻाल्हि न कजा, आखे दुनिया में ॿिए सिरा वञी जो कॾहिं पण मौक़ो न ॾिनो। रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहा इन्ना मूक़िनून, ए असांजा रब असां अखी से ॾिसी लाथो, असां कने से सुणी लाथो, असां दोज़ख खे पण ॾिठो, असां क़यामत जे ॾींहं खे पण ॾिठो, असां मौत खे पण ॾिठो, असां पुरसरात खे पण ॾिठो, असां हिसाब किताब खे पण ॾिठो। ऐं अल्लाह असां मर ॾिसी लाथो है, अल्लाह असां मर सुणी पण लाथो है। ऐं असांजा रब हाणे तूं असांखे पाछो हला, हाणे असीं अमल करे अचूं। असांखे हाणे यकीन थी वई है कि मौत पण हक़ है, जन्नत पण हक़ है, दोज़ख पण हक़ है। मिड़ी वक़्त मथे असांखे विश्वास अची वियो है, ऐं असांजा रब तूं असांखे मौक़ो ॾे, असीं ॿिए सिरा अमल करे अचूं। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं पण इंसान खे दुनिया में ॿिए सिरा पाछो अचे जो मौक़ो नसीब नथो करे। ही पाण वटि मौक़ो है, ही पाण वटि टाइम है, ही पाण वटि ज़मानो है, ये पाण वटि ज़िंदगी है, ये पाण वटि ॼमार है। मरे वस्तु पाण वटि थी वई, पाण हिन जा फ़ाइदो गिनी लाहियूं। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन कसम खंय, वल अस्र, ज़माने जी कसम है, इन टाइम जी कसम है जेको टाइम आखे मिलियो है। जंहिं टाइम खे विञायो पिया, जंहिं टाइम खे बर्बाद कयो पिया, जंहिं टाइम खे खिटायो पिया, आजी मोबाइल मथे, आजी रियाण में, आजी महफ़िल मथा, आजी चौक चौराहे में, रोड रस्ते मथे जेको ज़िंदगी खे विञायो पिया, सुणी लायो, इन्नल इंसान लफ़ी खुस्र, अहिड़ा मरे इंसान नुक़सान में जई, नुक़सान में जई, नुक़सान में जई। पोइ इन नुक़सान खां जेकॾहिं पाण खे बचणो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे तरीक़ो बंदसि है, इल्लल लज़ीन आमनू, उहो माण्हू नुक़सान में न आहे जेको ईमान वारा आहे। ईमान हुअणो खपे, अने ईमान खाली ज़बान से न, बल्कि ईमान ज़बान मथे पण हुअणो खपे, दिल में पण ईमान हुअणो खपे, अने अने में पण ईमान हुअणो खपे। पाण ज़बान से मञो था त अल्लाह ताला हिकिड़ो है, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि, पाण मञो था, न दिल से पण मञो था, पर टई वस्तु जेको आहे वअमिलु स्वालिहात, नेक अमल कये, वो नेक अमल पाण वटि मां मुजाब आहे। नेक अमल में पाण पाछो वञूं, ईमान पंहिंजो मज़बूत आहे, पर पाण अमल में बिल्कुलु पाछो वञूं। पाण वटि अमल हुअणु खपे, अने पंहिंजे ईमान खे पाण एतिरो मज़बूत बणाए लाहियूं कि दुनिया जा वॾे में जा वॾा हमला थी, पाण पंहिंजे ईमान में जा कॾहिं पाण न करो। हिकिड़े साहबीअ खे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहत कंदे चयो, ला तुशरिक बिल्लाह वलौ कुतिलता औ हुर्रिकता, तूं कॾहिं पण शिरक न कजे, कॾहिं ईमान में जा हथ न कढिज, भले तूं क़तल थी वञे, भले तूं दुखा थी वञे, पर तूं आग में ॿरी वेज, तूं क़तल में शहीद थी वेज, पर ईमान मां कॾहिं हथ न कढिज।
पंहिंजो ईमान अहिड़ो मज़बूत हुअणु खपे। अने अमल जे मैदान में पाण किथे वियासीं? पाण सोचे में वेठा आहियूं जे असीं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत वारा आहियूं, असीं तौहीद वारा आहियूं, असीं ईमान वारा आहियूं, असीं त उते कॾहिं कामयाब थी वेंदासीं। इहे कामयाबी न आहे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो। कामयाबी इंसान खे अमल से मिले थी। अल्लाह इकबाल पंहिंजे शेर में चयो, अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी। अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी। अमल करे से इंसान की जिंदगी बने थी। पाण पिंड में आहियूं, जेको माण्हू मेहनत कयूं था, जेको कमायूं था, जेको दौड़ धूड़ कयूं था, उन्हीं खे 2 रुपया जोड़े था। जेको बाऊं ॿधी घर वेठा आहियूं, उन्हीं खे कीअं नथो मिले? अमल करे से, मेहनत करे से जिंदगी पण बने थी, जन्नत पण बने थी, न दोज़ख पण बने थो। पंहिंजा अमल कहिड़ा आहिनि? पाण अमल में ख़ासा आहियूं पर न आहियूं? जेकॾहिं पाण अमल में ख़ासा आहियूं, पंहिंजी जन्नत बने पई। पाण अमल में ख़राब आहियूं, पंहिंजो दोज़ख तयारु थिए पियो। पाण पिंड में आहियूं जे आउं मुंहिंजे अमल से को तयारु कयां, न कंहिं पण अमल खे कामयाब करण लाइ करे, कंहिं पण अमल खे क़बूल करण लाइ करे 2 शर्तूं। पहली शर्त इहे जे इंसान जेको पण अमल करे सिर्फ अने सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे, वाखाण लाइ करे न, कंहिं जी तारीफ़ सुणण लाइ करे न। जेकॾहिं कोई इंसान हज एतिरे लाइ करे थो जे माण्हू माण्हू मूंखे हाजी चई, मुंहिंजी वाखाण थी। कोई इंसान जेकॾहिं सदको में ख़ैरात करे थो जे माण्हू मूंखे सखी चई। कोई इंसान नमाज पढ़े थो जे माण्हू मूंखे नमाज़ी चई, वाखाण लाइ करे, कंहिंजी तारीफ़ सुणण लाइ करे। जेकॾहिं कोई इंसान अमल करे थो, अहिड़ो अमल अल्लाह ताला वटि क़बूल नथो थिए। इंसान जेको पण अमल करे अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे। अने ॿई शर्त इहा आहे कि जेको पण अमल करे वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक हुअणु खपे। अमल अहिड़ो हुअणु खपे जहिड़ो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॾसियो आहे। पाण पिंड जे रीते को अमल कंदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन पांखे ना ही दसे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांखे ना ही दसे, वो अमल अल्लाह रब्बुल आलमीन में कबूल ना। अमल जे कबूल न करे 2 शर्तूं आहिनि। ने अमल पर 2 क़िस्म जा। अमुक माण्हू पाण अहिड़ा आहिनि जेको उन 2 क़िस्म में हिकिड़ी क़िस्म खे पूरी कई था, ॿिए खे नथा कनि। अमल में हिकिड़ो अचे तो हुकूकुल्लाह, अल्लाह जा हक़, ॿियो अचे तो हुकूकुल इबाद, माने जा हक़। हुकूकुल्लाह, नमाज पढ़नी अल्लाह जो हक़ है, रोजा रखना अल्लाह जो हक़ है, जिक्र करणो अल्लाह जो हक़ है, कुरान की तिलावत करनी अल्लाह जो हक़ है, दुआऊं घुरणियूं अल्लाह जो हक़ है, हज करणो अल्लाह जो हक़ है। अल्लाह जा हक़ मरे पूरा कयूं था, पर पाण जा हक़ पाण पूरा नथा कयूं। कंहिं वटां जेकॾहिं उधार खणी विया आहियूं, उनखे पाछो ना ई ॾिनो। कंहिं वटां लहरूं खयो, पाछो ना ई ॾिनो। कंहिं भेण जो कंहिं भाउ जो हक़ खाई वियासीं, हक़ पाछो ना ई ॾिनो। कंहिंखे घार ॾिनी है, कंहिं मथे तहमत हई है, कंहिंखे कुटियो है, कंहिंखे मारियो है, कंहिं मथे ज़ुल्म कयो है, उन वटां माफ़ी न ई मंगियासीं। अल्लाह जा मरे हक़ पूरा कयूं था, बाने जा हक़ पाण पूरा नथा कयूं। अने इन वस्तु में पाण क़यामत पकड़जी वेंदासीं। खाली अल्लाह जा न, बल्कि पाने जा हक़ पण पूरा कयो। कंहिंखे घार ॾिना आया, उन वटां माफ़ी मंगो। कंहिं मथे ज़ुल्म कया आया, उन वटां माफ़ी मंगो। कंहिंजा उधार पैसा खया आया, उनखे पाछा ॾेई ॾियो। जेकॾहिं अल्लाह जा हक़ पूरा कया, पाने जा हक़ पूरा न कया, उते कॾहिं कामयाब थी न पवंदो। ई अमल है। इंसान अल्लाह जो पण हक़ पूरो करे अने साथ साथ पाने जे हक़ खे पण पूरो करे। ने पाण का एतिरी ख़ुशफ़हमीअ में जॻियो पाण सम्झूं था मूंखे को अमल जी ज़रूरत, मूं कयो कोड़ो, मूं कहिड़ा गुनाह कया आहिनि, मूं कहिड़ा खून कया आहिनि, मूं कहिड़ी चोरियूं कयूं आहिनि जो पाण एॾा अमल कया न। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, पाण भले कीअं न कयो हुए, तंहिं पण पाण खे अमल जी ज़रूरत आहे। अने पाण गमे एतिरा अमल करे लाहियो, तंहिं पण पाण खे अमल जी ज़रूरत आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, अबू बकर त उहो इंसान है जंहिंखे दुनिया में जन्नत जो बशारत मिली वयूं आहिनि। हिकिड़े फेरा न, कई फेरा, अनेक फेरा।
अहिड़ा सहाबी जेको नबीअ जो पुछा मणी कथा वधारे फज़ीलत वारा, नबीअ जा मणी कथा पहला साक्षी आई। हिकिड़े खां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम जरा वेठा आहिनि अने पुछनि था आम जा अहिड़ो को आहे जंहिं अॼु रोज़ो रखियो हुए, नफ़ली रोज़ो, फर्ज़ न। आम जा अहिड़ो को आहे जंहिं नफ़ली रोज़ो रखियो हुए। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु तआला अन्हु चवनि था मूं रोज़ो रखियो। आम जा को अहिड़ो आहे जंहिं मिस्कीन खे अॼु खाधो खारायो। अबू बकर सिद्दीक़ चवनि था अॼु मिस्कीन खे मूं खाधो खारायो। पिंड रोज़ा आहिनि, ॿिए खे खारायूं पिया। पिंड जे पेट में बुख आहे, ॿिए जी बुख लाॻी पिया, मूं मिस्कीन खे खाधो खारायो। आम जा को आहे जेको बीमार वटां आटो करणु वियो, आऊं या जेको बीमार वटां आटो करणु वियो। आम जा को आहे जेको जनाज़े में शरीक थियो हुए, आऊं या जंहिं जनाज़े में शरीक थियो हुया। अबू बकर सिद्दीक़ मणे हिकिड़ो इंसान हिकिड़े ॾींहं में मणे अमल कयईं, रोज़ो पण रखियईं, बीमार वटां आटो पण कयईं, जनाज़े में शरीक पण थियो आहे अने मिस्कीन खे खाराए पण आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान में ई मणे ख़सलतूं भेड़ियूं थी वञे, जंहिं इंसान में ई मणे अमल भेड़ा थी वञे हिकिड़े ज़रिए में, अहिड़ो इंसान जन्नत में दाख़िल थींदो। अबू बकर त उहो आहे जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहलो साथी है। अबू बकर त उहो आहे जेको गारे थौर में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेड़ो है, हिजरत भीड़ी कयईं। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनेक फेरा केतिरे फेरा उन्हीं के जन्नती 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 चवनि, पर अबू बकर पाण वांगुरु न हुआ जे आऊं त मां बि जन्नती आहियां, नबीअ केतिरे फेरा मूंखे जन्नत चई छॾे हाणे कोन अमल कया। न, कंहिं हूंदे पण अमल कंदा हुआ, कंहिं अमल खे मामूली न समझो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तहकिरन्न मिनल मारूफ शैया, कंहिं पण नीचे के मामूली न समझो। वलो अन तलका अखाका बिवजहिन तलब, जे कदे आई आगे भाउ से मुस्कुराए मिलो था, मुर्की ने मिलो था त आला करे ये पण नीति है। रस्ते मथे कंधो पे उनके पासे करो ये पण नीति है। कंहिंखे भलाई जो दस ॾियणो, बुराई खां रोकणो ये पण नीति है। अमल कयो, अमल करेला करे पाण वटि ज़िंदगी पई है, पाण वटि ताक़त है, पाण वटि जवानी है, पाण वटि टाइम है, पाण वटि मौक़ो है, पाण अमल करेला। अने पोइ अगली जो सिफत अल्लाह रब्बुल आलमीन बयान फरमाए जे कामयाबी जी वतवासौ बिल हक़ वतवासौ बिसब्र। ई ओ माण्हू आहिनि जेको हिक ॿिए खे हक़ ॻाल्हि ॾसी था, सची वाट जो माण्हू खे ॾसी था अने सबर करे जी माण्हू खे वसियत कई था। हक़ करो, सच करो है, सच्ची ॻाल्हि वे सॻे भाउ खे पण चवणी थी जे सची ॻाल्हि है। सॻो भाउ जेकॾहिं खोटो कमु कंदो उनखे पण मान झरणो, उनखे पण नसीहत करणी, उनखे पण सम्झाइणो, इहा आहे हक़ ॻाल्हि। हक़ ॻाल्हि इस्लाम जी ॻाल्हि है, हक़ ॻाल्हि अल्लाह जी ॻाल्हि है, हक़ ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि। पंहिंजी ॻाल्हि पूरी थी सघे थी, पंहिंजे माइटनि जी ॻाल्हि पूरी थी सघे थी, पंहिंजे समाज जी ॻाल्हि पूरी थी सघे थी, पर क़ुरान जी अने हदीस जी ॻाल्हि कॾहिं पण पूरी नथी थी सघे। पाण पंहिंजे न्यारी पंहिंजो वियांह वे तंहिं भले, पंहिंजो मरणो वे तंहिं भले, पंहिंजो पढ़णो वे तंहिं भले, पंहिंजी ख़ुशी वे तंहिं भले, पंहिंजो गम वे तंहिं भले, हर वॾे मौक़े मथे पाण कोड़ो कयूं था, पाण पंहिंजे समाज पुठियां हलूं, पाण पंहिंजी क़ौम पुठियां हलूं था। असांजी क़ौम में इहे रस्म रवाज आहे, असां ईअं कयूं था ऐं ईअं न कयो। आजी क़ौम चए ईअं न कयो, आजो समाज चए ऐं ईअं न कयो। अल्लाह क़ुरान में करो वेंदो, असीं ईअं कंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में करो वेंदा, असीं ईअं कंदासीं। अने हिक ॿिए खे इहा ॻाल्हि ॾसियो जे पंहिंजा ॾाॾा माइट कंदा हुआ, पाण खे हथ कढणा आहिनि, पाण खे इहा रस्म तोड़नी है, पाण खे रवाज ख़त्म करणो है, पाण खे उन ॻाल्हि मथे हलणो है जेको सच ॻाल्हि है, जेको हक़ ॻाल्हि है। वतवासौ बिल हक़, हक़ ॻाल्हि माण्हूअ खे ॾसीं था, वतवासौ बिसब्र,
अने सब्र जी हिक ॿिए खे तलक़ीन कई था, सब्र जी वसियत कई था। दीन मथे अचींदा सब्र करणो पवंदो। दीन मथे पग चढ़ण ॾुखिया आहिनि। हाणे त सियारो अचे थो, हाणे सियारो अचे थो, हाणे थधे पाणी खे मसो करणो मामूली ॻाल्हि न आहे। कई नमाज़ ओछा थी वेंदा, कई मस्जिद खां लमा थी वेंदा, कोला उन में सब्र न आहे। एॾो सी केरु झले, एॾे थधे पाणी से केरु मसो करे? न, सब्र कर, सब्र कर। सब्र खाली ई न आहे जेको मरी वञे पाण टिक ॾेई उथी वञे ओए को ॿार न खणे, ॾूसी खे मां डग वञूं था, भाई मथे पाण डग चकर कयूं था। सब्र कर, सब्र एॾो सब्र आहे। तंहिंखां सवाइ सब्र ई पण आहे जे ऐं मुसीबत में होते भले, दुख में होते भले, ख़ुशी में होते भले, दीन मथे सब्र कयो, दीन जी रस्से खे मज़बूत पकड़ो, कंहिं पण हाल में दीन में जा हथ न कढो। अने मुसीबत अचे, तकलीफ़ अचे, दुख अचे, कॾहिं पण बेसब्रा न थियो। सब्र कयो, सब्र कयो, नीच मथे सब्र कयो, गुनाह खां बचे में सब्र कयो, दुख में सब्र कयो, ख़ुशी में सब्र कयो, हर हंध मथे सब्र कयो ऐं चंद पण सब्र कयो अने ॿिए खे पण सब्र दसियो। सब्र करणु मुश्किल आहे। पाण ॾिसो ॿिया पंहिंजा कई मुसलमान भाउ खोटे धंधे में लॻा पिया आहिनि। हिकिड़े ॾींहं में लखों रुपया कमाया अचई, हिकिड़े ॾींहं में हज़ारों रुपया कमाया अचई, महीने जे अंदरि लखपति करोड़पति थी विया। पाण उन हालत में आहियूं, मजूरियूं कयूं पिया, महिनत कयूं पिया, दिलि में कॾहिं विश्वास अचे त हीउ त यार रातो रात लखपति थी वियो, हीउ त रातो रात करोड़पति थी वियो, हीउ त रातो रात साहूकार थी वियो, आओ थी वञा। न, सब्र कर, सब्र कर, सब्र कर। अल्लाह रब्बुल आलमीन तोखे दुनिया में ॾींदो अने दुनिया में तोखे न ॾिने, दुनिया अॼु सवारे ख़त्म थी वेंदी। इन सब्र जे बदले में अल्लाह रब्बुल आलमीन तोखे आलीशान जन्नत ॾींदो। जेकर हलाल कमाई मथे तो रही वञे, हराम में कॾहिं हथ न विझे, इहो तो सब्र आहे। जे इंसान थोड़ो कमाए, ॾुखी वे, तकलीफ़ में वे, तंहिं हूंदे पर कॾहिं हराम में हथ न विझे, हमेशा हलाल मथे आहे, सब्र करे थो। दुख आयूं आहिनि, दुख आया आहिनि, कर्ज़ा थी विया आहिनि, लेणा थी विया आहिनि, मरे आहे, तंहिं हूंदे पर सब्र आहे, ज़िंदगीअ में सब्र आहे। अहिड़ो इंसान जेको दुनिया में पण कामयाब आहे, अहिड़ो इंसान आख़िरत में पण कामयाब आहे। ये सूरह असर पाण खे सिखाए थी। ईमान वारा बनो, वक्त जी कदर कयो, जिंदगी में अमल करे लायो, एक ॿिए खे हक़ ॻाल्हि जी वसियत कयो अने एक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कयो। दुनिया में पण कामयाब थींदा अने आख़िरत में पण कामयाब थी वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेके पण पाण ॻाल्हि क़ुरान हदीस जे मुताबिक़ सहियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मनी के मिली जुली करे अमल करी तौफीक अता फरमाए। रब्बे ताला से गुनहगार आहियूं, से खताकार आहियूं, तो रहमान आहियूं, रहीम आहियूं, गफूर आहियूं। अल्लाह तो असांजे गुनाह के माफ़ फरमा। अल्लाह असां मनी मुसलमान भाई के वक्त की कदर कई तौफीक अता फरमा। अल्लाह असां मनी के सच्चा ने पक्का मुसलमान मोमिन बना। अल्लाह असां के वधारे में वधारे नेक अमल करी तौफीक अता फरमा। अल्लाह असां के दीन मथे साबित कदम रहण की तौफीक अता फरमा। अल्लाह असां के मुसीबत में तकलीफ में सब्र कई तौफीक अता फरमा। अल्लाह असां के हलाल कमाई में हथ में दीजी अने हराम खां बची तौफीक अता फरमा। आमीन सुम आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله
رحمكم الله. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون.